जी नाज़रीन, एक तरफ़ जो गर्मी आवाम के बेहाल करे छॾियो आहे, ॿिए तरफ़ जो वापडा वारनि जूं पंहिंजूं मनमानियूं आहिनि। इन हवाले सां मिठियाणी वारनि जा कहिड़ा वीचार आहिनि, अचो त उन्हनि खां पुछूं। 24 कलाकनि में सिर्फ़ु 3 कलाक लाइट अचे थी शाम जो वक़्तु, जेका कंहिं कम जी न आहे। मंझंदि जो सॼो ॾींहुं क़यामत जहिड़ी गर्मी आहे। वापडा वारनि जो वॾो ज़ुल्म आहे। हालांकि डी सी साहब बि लेटर गॾियो आहे, डी ओ ॾे, एस डी ओ ॾे, सभिनी ॾे त लाइट ॾियो। असां हेॾी शदीद गर्मी में बचड़ वाल गर्मी में मरी विया आहियूं। त महिरबानी कये इहे जेके आहिनि गैर जेके आहिनि ॿिया फीडर असां सां मिलाया विया आहिनि, उहे कटे करे असांखे 10 लख जेके यूनिट पूरा ॾिना वञनि। लाइट जो तमामु घणो मसाइलो आहे। 24 कलाकनि में 2 कलाक अचे थी। गर्मी तमामु घणी आहे। गर्मी तमामु घणी आहे, साह कोन थो खजे। ऐं पर लाइट वारनि खे का कुझु बि कोन थो थिए, जेको असां परेशानीअ में वेठा आहियूं त बि उन जी तदारक कान थी थिए। हिननि मुतालबो कयो त असांखे लाइट जेका आहे उहा वधाए ॾिनी वञे, न त ॿी सूरत में असां एहतजाजी मुज़ाहिरो कंदासीं। कैमरामैन शाहिद अली सां गॾु ज़मार हुसैन चांडियो, सिंधी न्यूज़, मिठियाणी।